शफीए ज़ुनूबिना मौलाना अबिल कासिम मोहम्मद रसूलुल्लाह पे सलावत सल्लल्लाहु मोहम्मद अली जे नारे ते सड़ी थो इहो सुठो त नाहे मां मेहनत करूं अली जे नारे ते सड़ी थो इहो सुठो त नाहे तू जी हर गाल ते जिद करण इहो को तरीको त नाहे अल्लाह चवे थो सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद दे तू ओरे पढ़या सभई गडाई थो इन ते असा जो को ठीको दनाए हाय 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 सुभान अल्लाह रुबाई खुतबो इन ला पढ़ियो ता जी आजादार थोड़ो बेदार थियो आई कसीदो मां पढ़नो ॾिसो आजादार केतरी दुआ थी थे केतरी दा थी आहे तवज्जो आई उहा ज़बान सुठी लगंदी आ जेकी शबीर जे ज़िक्र में ॻाल्हाए आहे तवज्जो जेकी ज़बान हिते ॻाल्हाईंदी उहा कब्र में भी खोलंदी चाचा साईं हर मोमिन हर अज़ादार हर शबीर जो मुकानी शबीर जो मातमदार हर इबादत में हर अज़ादारी में हर मजलिस में अली वालो जेकी दुआ घुरंदो दुआ ॿुधे सभई ॻाल्हाईंदा तो पढ़ंदो आहे ख्वाहिश दुआ ॿुधे मोमिन जेकी दुआ घुरंदो ॾिसो ता मोड़ी मां बिल्कुल नौ कसीदो ता मोमिनन खे ॿुधाया आहे तवज्जो दुआ ॿुधाया सजन जी मोमिन दुआ घुरंदो जेके मातम शबीर जो कन ॻाल्हाईंदा वलो तो फीदो जेके मातम शबीर जो कन जेके मातम शबीर जो कन मौला ने को नमाज़ी थियन खुदा औलाद हेड़ी दे सुभान अल्लाह जियो हाज़री जेके मातम शबीर जो कन ॻाल्हाईंदा वलो तो फीदो जेके मातम शबीर जो कन मौला ने को नमाज़ी थियन खुदा औलाद हेड़ी दे जियो आई साईं पढ़े पियो मां सोचा पियो त अल्लाह करे कसीदा ॿुधा तवज्जो आहे खुदा जो कसम मिसरो वो ॿुधाया जो सुबह ताईं इंसान जी ज़बान वाह 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 करे दाद घटा मिसरो वधिका आहे तवज्जो चाले ला मां भी रज़ा बाजी शागिर्द तवज्जो ता गौर सा मिसरो ॿुधो मोमिन दुआ घुरंदो मुंहिंजा अल्लाह सदके पंजन जे कर तूं भलाई ॻाल्हाईंदा ईंदा उलो तो फीदो मोमिन दुआ घुरंदो मुंहिंजा अल्लाह सदके पंजन जे कर तूं भलाई असां जा बचड़ा थियन मोलाई सुभान अल्लाह मोमिन दुआ घुरंदो जेके चुप वेठा उन जे ला मिसरो थपड़ा सदके पंजन जे कर तूं भलाई असां जा बचड़ा थियन मोलाई छा प्यासन खे पानी दियन रस्तन ते सबीलू हणल खुदा औलाद हेड़ी दे सुभान अल्लाह वाह 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 सुभान अल्लाह मजलिस जन्नत बन जी गई सुभान अल्लाह मौला औलाद हेड़ी ॻाल्हायो था ना बिस्मिल्लाह जाखू मजलिस शुरू किया बानियान भी बैठा जे अज़ादार सिर्फ ज़ाकिर के पीछे ॾिठो उन जी ज़बान अली अली न करे हिन तरह ता पिनियो ना तवज्जो हद बुलंद कयो नारा हैदरी चाचा साईं मोमिन दुआ केड़ी घुरंदो मुंहिंजा अल्लाह ॾिजा बचन खे
सोहनी जवानी कन कॾहिं बि न फरमानी जेके अदब वॾन जो कन बुरी सोहबत खां मौला बचल खुदा औलाद अहिड़ी ॾे बेशक बेशक नारे ते पाबंदी आहे लॻे थो सुभान अल्लाह कल प्रोग्राम पे पढ़ो हे कसीदो पढ़ियो लगाने जो प्रोग्राम हुयो खुदा जो कसम एडो कसीदो अज़ादार लुत्फ सां ॿुधो ऐं मुंहिंजी बि ॾाढी दिलि चयो त मां खुलूस नियत सां पढ़ां शाइर मां चवां थो त हे मतिलबु पेन सां मिसरो न लिखियो अथई मोतन सां मिसरो लिखियो अथई तवज्जो हद बुलंद कयो नारा हैदरी घुरियूं अदा हिन नेक दुआऊं चुप थींदो बंदि पढ़ंदो घुरियूं अदा हिन नेक दुआऊं कर इजाज़त जूं पूरियूं सदाऊं पंहिंजे घरनि ते अल्लाह महरल हाय 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 हैदरी जियो पंहिंजे घरनि ते अल्लाह महरल नोहा ख़ान शबीर जा थियल